सारे सन्यासन खे खाहे थियास खोर मन जनी सी मोर से लाहौती लॾे विया। लतीफ़ साईं, तुंहिंजे दर ते अल्लाह जे करम सां मूंखे साॻी सूरत में मुर्शिद साईं, मां तुंहिंजे दर जी फ़क़ीरियाणी आहियां। मीरा थी तोखे सेहतयाब ॾिसी करे मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। अमर ही आहे कराड़ डंडा जिते सूरमिन ऐं सुगड़नि जा मेला लॻंदा आहिनि। जी बाबा, मां सम्झी वई आहियां। इते तंद वॾींदी आहे तलवारनि खे। हा मुंहिंजी जीजा, तूं हाणे हर बेत ऐं वाई खे सम्झे थी। बाबा, हाणे आरसी में हुन मीरा खे ॾिसंदसि जेका पिपर जे पननि सां मींहं जोड़े कंहिं सांवल जूं वाटूं ॾिसंदी हुई। बिल्कुलु अमर, तोखे पंहिंजो सावल बि मिलंदो ऐं उहो विछड़ियल वगर बि जंहिंजी मन में आस अथई। बाबा, मां सम्झां थी हिन धरती ते ख़ाके शिफ़ा आहे। हा मुंहिंजी अमर, तूं सही सुञातो आहे भिट धणी खे। हल त हलूं। तुंहिंजे नसीब में विछोड़ो लिखियलु आहे। तूं असांखे बख़्शीश कर छॾ। मीरा जा बि ही कहिड़ियूं जुदायूं थो करे। मीरा जी अम्मा, बसि इहो ई हल आहे। सुबुह जो चवंदासीं न्याणीअ खे साड़े छॾियोसीं। घटि में घटि जीअरी त हूंदी। पोइ मुंहिंजी मीरा जो नसीब ही बि त मौत खां घटि न आहे। मां हिकु हिकु पल कीअं गुज़ारींदसि पंहिंजी धीअ खां सवाइ। साई, इहो घास सहणो पवंदो। ॿियो को बि चारो न आहे को बि रस्तो असांजे अखियुनि अॻियां। मीरा खे कुड़ी छॾींदा। बाबा सही तो चए। मां ही देश छॾियो थी वञा। हयाती हूंदी त मिलंदासीं, न त ईअं सम्झो का फ़क़ीरियाणी ख़ैरात वठी वई। मीरा 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 लुढ़क ट्रूपे छड़ तू मीरा रात जी ऊंदा हमें चुनरिया मथा
किस्मत लिखियो हो चुने। मीरा वीचारी मरी वई, पक ई नथी पवे। केॾो न वॾो हानियो थियो आहे। काके साले ऐं मासी वसाई सां ही समाज सिर्फ़ मर्दनि जो आहे। औरत वीचारी त सिर्फ़ गुडी आहे। ॻोठ वारा त जहालत जी ऊंधाई में ॿुॾल आहिनि। उन्हनि खे मोहबत ऐं शराफ़त जी त ख़बर ई न आहे। सगीर ऐं अदा मीरल खे बि केतिरो थी रोकियां, पर मुड़नि ई कोन था। काश ईअं न थिए हा, वीचारी मीरा न मरे हा। मारू मिट मली रजा सबई पर क्या सो की भाई हर को ओ की तू मौला मथामू बुढ़ो मलाहिज बाज जो मीरा थी तो मथा मुर्शिद लतीफ़ जी महर थी वई। उनकी सूरत भी सागी थी वई ऐं सुरन जो दान भी मिली वियो। मूं गंदरी ते सोणे लतीफ़ जी बाज थी वई बाबा। हाणे मां उहा साॻी मीरा आहियां। मूं मथां रब जो करिश्मो थियो आहे। जी लतीफ़। सदा जी लतीफ़। अचो पुट वियो। महिरबानी फ़कीर साईं। तू केरु आहीं? लॻे थो त मुर्शिद लतीफ़ जो पांधीअड़ो आहीं। हा फ़कीर साईं, मां सोणे घोट लतीफ़ जो पांधीअड़ो आहियां। हर महीने दरगाह ते हाज़ुरी भराईंदो आहियां। तुंहिंजो नालो छा आहे बचा? मुंहिंजो नालो सागर आहे फ़कीर साईं। भली करे आए बाबा। फ़कीर साईं, अॼु मूं पहिरियों भेरो मुर्शिद घोट लतीफ़ जो बैत एॾे सोज़ भरे आवाज़ में ॿुधो आहे। ही कंहिंजे दिल जी सदा आहे जेका कंहिंजे गले में हूंदी आहे। हीअ मीरा आहे, लतीफ़ साईं जी फ़कीरानी। माशाअल्लाह, तव्हांजा ही बैत सिर्फ़ु सिंध में न पर पूरी दुनिया में गूंजंदा। तव्हां मूंखे मान ॾिनो, मूंखे उन जी ख़ुशी थी आहे। जेकॾहिं तव्हांखे मां हिकु गुज़ारिश कयां, तव्हां बुरो महसूस त न कंदव? जी चओ। जीअं त ही सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं मां चाहियां थो त तव्हांजा ही बैत वायूं पूरी दुनिया लेवल ते अचनि त बहितरु आहिनि। पर मूंखे हिन बारे में का बि ख़बर न आहे त तव्हां छा पिया चओ। आउं हिकु वेब चैनल हलाईंदो आहियां नेट ते, उनखे सोशल मीडिया बि चइबो आहे। ऐं हिते रेस्ट हाउस में रहंदो आहियां। जेकॾहिं तव्हां ज़हमत न सम्झो, तव्हां ऐं फ़कीर साईं सुभाणे ओॾांहुं हलो। पर
हा धीअ, असां हलंदासीं। पुट, तूं लिखियो पढ़ियो सुठो इंसान पियो लॻी। महिरबानी फ़क़ीर साईं, सुभाणे मां अव्हांखे ओॾांहुं वठी वेंदुसि। हिते दरगाह जी हाज़िरी भरण ईंदुसि, पोइ पाण ओॾांहुं हलिया रहंदासीं। ठीकु आहे पुट, हाणे मां इजाज़त घुरंदुसि। रब जी बाझ हूंदे पुट।